सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमून चयो आहे त 5 जुलाई पाकिस्तान जे तारीख़ जो कारो तरीन ॾींहुं आहे। शर्जील इनाम मेमून जो चवणु हो त हिकु गैर आइनी क़दम ज़रिए मुल्क जी पहिरीं चूंडियल हुकूमत खे बरतरफ़ कयो वियो। संदसि चवणु हो त भुट्टो जी हुकूमत बरक़रार हुजे हा त अॼु पाकिस्तान ख़ुशहाल ऐं मज़बूत मुल्क हुजे हा। शर्जील इनाम मेमून जो चवणु हो त शहीद भुट्टो पाकिस्तान खे एटमी ताक़त बणाइण जो बुनियादु रखियो। शर्जील इनाम मेमून जो चवणु हो त ज़ुल्फ़कार अली भुट्टो पाकिस्तान खे इस्लामी दुनिया जे इतिहाद जी अलामत बणायो। ही अहम ख़बर आहे जेका अवां सां शेयर करे रहिया आहियूं त सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमून चयो आहे त 5 जुलाई पाकिस्तान जी तारीख़ जो कारो तरीन ॾींहुं आहे। शर्जील इनाम मेमून जो चवणु हो त हिकु गैर आइनी क़दम ज़रिए मुल्क जी पहिरीं चूंडियल हुकूमत खे बरतरफ़ कयो वियो। संदसि चवणु हो त भुट्टो जी हुकूमत बरक़रार हुजे हा त अॼु पाकिस्तान ख़ुशहाल ऐं मज़बूत मुल्क हुजे हा। शर्जील इनाम मेमून जो चवणु हो त शहीद भुट्टो पाकिस्तान खे एटमी ताक़त बणाइण जो बुनियादु रखियो। शर्जील इनाम मेमून जो चवणु हो त ज़ुल्फ़कार अली भुट्टो पाकिस्तान खे इस्लामी दुनिया जे इतिहाद जी अलामत बणायो। अवां खे आगाह करे रहिया आहियूं अहम ख़बर जे हवाले सां त सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमून चयो आहे त 5 जुलाई पाकिस्तान जी तारीख़ जो कारो तरीन ॾींहुं आहे। शर्जील इनाम मेमून जो चवणु हो त हिकु गैर आइनी क़दम ज़रिए मुल्क जे पहिरीं चूंडियल हुकूमत खे बरतरफ़ कयो वियो। संदसि चवणु त भुट्टो जी हुकूमत बरक़रार हुजे हा त अॼु पाकिस्तान ख़ुशहाल ऐं मज़बूत मुल्क हुजे हा। शर्जील इनाम मेमून जो चवणु हो त शहीद भुट्टो पाकिस्तान खे एटमी ताक़त बणाइण जो बुनियादु रखियो। वधीक तफ़सील मालूम कंदासीं। टेलीफ़ोन लाइन ते मौजूदु आहे कराची खां सिंध टीवी न्यूज़ जो चीफ रिपोर्टर फयाज़ कुरैशी। जी फयाज़, सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमून 5 जुलाई पाकिस्तान जी तारीख़ जो कारो तरीन ॾींहुं करार ॾिनो आहे। वधीक तफ़सील वटि आगाह कजो। बिल्कुलु 5 जुलाई पाकिस्तान पीपल्स पार्टी जी तारीख़ जो जिते बदतरीन करार ॾिनल आहे उन ॾींहुं हवाले सां पाकिस्तान पीपल्स पार्टी जी जेका हुकुमरानी हुकुमरानी जे क़याम सां ख़तमु थियो हुयो त उन हवाले सां सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमून 5 जुलाई जो पैगाम जारी कयो आहे। संदसि चवणु त 5 जुलाई जो ॾींहुं पाकिस्तान जी तारीख़ जो कारो बदतरीन ॾींहुं हुयो ऐं हिकिड़ी गैर आइनी क़दम जे ज़रिए जेका पहिरीं चूंडियल अवामी हुकूमत आहे उनखे बरतरफ़ कयो वियो ऐं 5 जुलाई ते क़ाइम जमहूरी हुकूमत ते न सिर्फ़ु राति जी उंधाई में हमलो कयो बल्कि भुट्टो जी हुकूमत बरक़रार रहंदी हा त अॼु पाकिस्तान खे ख़ुशहाल तरक़ी याफ़्ता ऐं मज़बूत मुल्क हुजे हा। संदसि भुट्टो पाकिस्तान खे एटमी ताक़त बणाइण सां गॾोगॾु एटमी ताक़त जो बुनियादु रखियो। मज़दूरनि वारनि जे तहफ़ुज़ जे हवाले सां साथ कयूं ऐं पाकिस्तान खे इस्लामी दुनिया जे इतिहाद जी अलामत बनायो। शर्जील इनाम मेमून जो चवणु हो शहीद भुट्टो जे ख़िलाफ़ हिकु साज़िश असल में आलमी साज़िश। ठीकु आहे फयाज़, तफ़सील ॾियण लाइ वॾी महिरबानी।